मेहर रिपोर्ट शान अली शेख मेहर बरसा नौगोट सेहर थाने जे हद में सियाल बिरादरी जे 300 जरेब ज़रई ज़मीन ते लाखे बिरादरी जे हथियार बंदन ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। अहिड़ो इज़हार ज़ुल्फ़कार अली सूमरो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुन चयो त सेहर थाने जे हद ॻोठ नारी लाशारीअ में असांजी 300 जरेब ज़मीन खाते रिकॉर्ड वारी आहे जेका मूं रियाज़ सियाल खे विकिरो करे खातो करे ॾिनी आहे, पर हाणे जवाबदार पीपी अॻवान तुफ़ैल लाखेर मीर लाखेर रियाज़ लाखेर ज़बरदस्ती कब्ज़ो करे हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। जॾहिं त ज़मीन मालिक रियाज़ सियाल चयो त मूं ज़ुल्फ़कार सूमरो खां ज़रई ज़मीन वरिती आहे, पर जवाबदारनि हथियार बंद साण करे मुंहिंजी ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे वॾी तादाद में हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। जवाबदारनि खे DIG लाड़काणे जी मदद हासिल आहे। राजोड़ी तोड़े कोर्ट में भी जवाबदार पूरा थिया आहिनि, पर हुननि असांजी ज़रई ज़मीन ते गुज़िरियल ॾींहुं हथियार बंद साण करे मुंहिंजो तरन जो फसल लखे रुपयनि जा वण भी हथियारनि जे ज़ोरनि ते वढे विया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे आज़ाद करे छॾियो आहे। जवाबदार PP ज़िले सदर रफ़ीक जमाली समेत कंहिं बि चङे मुड़िस वटि फ़ैसिले लाइ तयार नाहिनि। हुननि घुर कई त हथियार बंद बाअसर ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ करे ज़मीन तां कयल कब्ज़ो ख़त्म कराए ज़मीन असांजे हवाले कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।